आशर तोखे ख़बर है मां तोसां केतिरी मोहब्बत कंदी आहियां ऐं तुंहिंजी मोहब्बत जे करे ई मां पंहिंजे पहिरें मुड़ुस खां तलाक वरिती आहे। मां मञा थो सलमा तो मुंहिंजी ख़ातिर तमामु वॾो फ़ैसिलो कयो आहे पर आशर पर छा मुंहिंजी इद्दत जा ॾींहं पूरा थियण वारा आहिनि। मां चाहियां थी पाण में हिननि जी शादी थी वञे। सलमा मां शादी लाइ तयारु आहियां पर अम्मी ऐं मामा पाण में हिननि जी शादी लाइ तयारु न थींदा। पर छो कोन थींदा? छो तो पंहिंजी शादी जे विच में सकिया वॾी दीवार आहे। आशिर जेकॾहिं तोखे मूंसां मोहब्बत आहे ऐं तूं चाहीं थो त पाण में हिननि जी शादी थिए त पोइ तोखे इहा दीवार हटाइणी पवंदी, उहो बि अॼु। अॼु? हाँ अॼु ही ज़किया यूनिवर्सिटी मां जिंदा वापस न अचे। आमिर तू गाड़ी साफ कर। आई ज़किया तू मूंसां वे मां तो यूनिवर्सिटी छॾे अचां। मूंखे तव्हांजी गाड़ी जी ज़रूरत नाहे, ये तव्हांजी गाड़ी आहे। अमीर तू गाड़ी में सामान कढी मुझे बेडरूम में पहुंचाए। आसिफ छड़ी नन के तू अच। अल्लाह जो शान आ आबदा साहिबा खां वॾे साईं जा एहसान ई विसरी विया आहिनि। कावड़ लाइ शहर में विराइजी थी कावड़िया था अचनि। हेलो मां सेठ करीम खान तो ॻाल्हायां। छा सकिया जे मथां कातलाणो हमलो थियो आहे? तव्हां केरु पिया ॻाल्हायो? डॉक्टर साहब प्लीज़ डॉक्टर साहब तव्हां ज़किया जो ख्यालु रखिजो। मां हींअर ई थो पहुचां। ए मुंहिंजा परवरदिगार तू वाना न करब वेझड़ो आहीं, तू बारी आहीं मुंहिंजा मौला। ज़किया त मासूम आहे ऐं मासूमनि जो तू आहीं मुंहिंजा अल्लाह साईं। हुन ते पंहिंजो रहम फरमाइजांइ पंहिंजे महबूब जे सदके। ज़किया साहबा खे नई ज़िंदगी ॾे मुंहिंजा अल्लाह साईं। रहम कर मुझा मौला, तू करीम आहीं, तू रहम कर। मन या न मन यही हकीकत आहे। सकिया जे मथां हमलो तुंहिंजे मुड़ुस करायो आहे। मुंहिंजो मुड़ुस हमलो कराया त मूं ते कराया? तोखे ॾेखारण लाइ त ॾिस तोखे बि क़तल कराए सघां थो। मां हरगिज़ यकीन नथी करे सघां। मुंहिंजो मुड़ुस हरगिज़ इहा किरियल हरकत नथो करे सघे। बस बस पंहिंजो घर बर्बाद कयई न मुड़ुस जी लॼ रखी। अधे करीम जी इज़त जो बि ख्याल न आई। हाणे वेठी रहे सॼी ज़िंदगी हिन घर में। तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो। मां छो तुंहिंजो फिक्र कयां? मूंखे ज़किया जो फिक्र आहे, तुंहिंजो न। तुंहिंजे करतूतनि जे करे त वेचारी खे इहा सज़ा मिली रही आहे। पर इहो यादि रखजांइ त ज़किया जे मथां हमलो थियो आहे त सुभाणे तुंहिंजे मथां बि हमलो थी सघे थो। हा घर खां ॿाहिरि निकिरण महिल पंहिंजूं इहे अखियूं खुलियूं रखजांइ।
अमी छा थियो आहे? पुट ज़किया जे मथां हमलो थियो आहे। उनखे 2 गोलियूं लॻियूं आहिनि। शुक्र करे हीअ जो ही बची वई। अमी तव्हां ईअं कयो आहे आपदा सां गॾु जल्दी हॉस्पिटल वञो। जेकॾहिं ज़किया खे कुझु थी पियो त? पुट ख़ैर घुर, घबराए न। ज़किया खे कुझु कोन थींदो। तो करीम ऐं आसिफ विया आहिनि होॾे। कमाल है, ज़किया 2-3 गोलियूं लॻण खां पोइ बि बची वई आहे। पर हाणे छा थींदो? कुझु सोचणो पवंदो। अभी मायूस छो आयो? ज़किया जी ज़िंदगी त हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहे। डॉक्टर साहब, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मुंहिंजे धीअ जी ज़िंदगी बचाई। मारण ऐं जीआरण वारी त अल्लाह जी ज़ात आहे। अवां उनजो शुक्र अदा कयो। अमी ठीकु था चओ। डॉक्टर साहब, ज़किया अञा केतिरा ॾींहं रहंदी हिते? फ़िलहाल त कुझु चई नथो सघिजे। करीम खान, मूंखे अवां सां हिकु अहम ॻाल्हि करणी आहे। अहम ॻाल्हि? हुकुम कयो। अॼु ॻाल्हि करणु मुनासिब नथी लॻे, छो तव्हां पहिरियों ई परेशान आहियो। अहिड़ी परेशानी वारी ॻाल्हि आहे डॉक्टर साहब त बाबा जे बदिरां तव्हां मूंखे ॿुधाए छॾियो। ओके, बाक़ी तव्हां घबरायो न, अहिड़ो को वॾो मसइलो न आहे। ठीकु आहे? आसिफ, मूंखे सम्झ में नथो अचे त ज़किया जे मथां कातिलानो हमलो कंहिं करायो ऐं छो करायो आहे। बाबा साईं, असांजी त कंहिंसां दुश्मनी न आहे, बाक़ी केतिरा ई कारोबारी दुश्मन आहिनि। थी सघे थो उन्हनि मां कंहिं इहा हरकत कई हुजे। न आसिफ, न। जेकॾहिं कारोबारी दुश्मन हुजनि हा त कारोबार खे नुक़सान पहुचाईंदा। ही को ॿियो ई मामिलो आहे। तूं इहो ॿुधा त तोखे गुलनि जा हार पारायां या हज़ारनि जे नोटनि जा हार? सलमा, तूं समझी छो नथी? छा समझां? तोखे ज़किया खे मारणो हुयो पर हू ज़िंदा बची वई। मां ज़किया ते सिधियूं गोलियूं हलायूं। जेकॾहिं उहा बची वई आहे त मां छा थो करे सघां? मूंखे तूं हाणे हिन मसइले जो हल ॿुधा, हाणे छा थींदो? सलमा, सम्झ त इहा तुंहिंजी रस्ते जी दीवार मुकमल तौर ते रही चुकी आहे। बकवास, बिल्कुल बकवास। जेसी ताईं ज़किया ज़िंदा आहे, बाबा पाण में शादी कॾहिं बि कोन कंदो। सलमा, तूं बिल्कुल बेवकूफ़ आहीं। ज़किया जीअं हॉस्पिटल मां वापसि ईंदी, उनजे लाइ इहो ई घर जहन्नम थी चुको हूंदो। इहो वरी कीअं? वो ईअं त वो फ़क़ति मां ई थो ॼाणियां। वो शर्म खां कंधु मथे करे इन घर में कंहिंसां ॻाल्हाए कोन सघंदी, छो त मुंहिंजो नालो आशिर आहे। आशिर आशिर पोइ बि पंहिंजी शादी कोन थी सघंदी। सलमा, मां तोखे बार बार इहो ई थो चवां, हाणे त पंहिंजी शादी आसानी सां थी। इहो ई मामा करी पंहिंजे हथनि सां पाण ॿिन्हिनि जी शादी करे। ॾिस जा, ॾिस जा। ज़किया 2-3 गोलियूं लॻण खां पोइ बि बची वई आहे। पर हाणे छा थींदो? कुझु सोचणो पवंदो। अभी मायूस छो आयो? ज़किया जी ज़िंदगी त हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहे। डॉक्टर साहब, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मुंहिंजे धीअ जी ज़िंदगी बचाई।
मारण ऐं जीआरण वारी त अल्लाह जी ज़ात आहे। अवां उन जो शुक्र अदा कयो। अभी ठीक था चओ। डॉक्टर साहब ज़किया अञा केतिरा ॾींहं रहंदी हिते? फ़िलहाल त कुझु चई नथो सघिजे। करीम खान मूंखे अवां सां हिकु अहम ॻाल्हि करणी आहे। अहम ॻाल्हि? हुकुम कयो। अॼु ॻाल्हि करणु मुनासिब नथी लॻी, छो तव्हां पहिरियों ई परेशान आहियो। अहिड़ी परेशानी वारी ॻाल्हि आहे डॉक्टर साहब त बाबा जे बदिरां तव्हां मूंखे ॿुधाए छॾियो। ओके, बाक़ी तव्हां घबरायो न, अहिड़ो को वॾो मसइलो न आहे। ठीकु आहे? आसिफ, मूंखे सम्झ में नथो अचे त ज़किया जे मथां कातलानो हमिलो कंहिं करायो ऐं छो करायो आहे। बाबा साईं, असांजी त कंहिंसां दुश्मनी न आहे, बाक़ी केतिरा ई कारोबारी दुश्मन आहिनि। थी सघे थो उन्हनि मां कंहिं हरकत कई हुजे। न आसिफ, न। जेकॾहिं कारोबारी आमिर, तू गाड़ी साफ़ कर। ऐं ज़किया, तू मूंसां वेह, मां तोखे यूनिवर्सिटी छॾे अचां। मूंखे तव्हांजी गाड़ी जी ज़रूरत न आहे, ये तव्हांजी गाड़ी आहे। अमीर, तू गाड़ी में सामान कढी मुझे बेडरूम में पहुंचाए। आसिफ, छरी नन के तू अच। अल्लाह जो शान आहे। आबदा साहिब खां वॾे साईं जा एहसान ई विसरी विया आहिनि। कावड़ लाइ शहर में विराइजी थी, कावड़िया था अचनि। हेलो, मां सेठ करीम खान तो ॻाल्हायां। छा ज़किया जे मथां कातलानो हमिलो थियो आहे? तव्हां केरु पिया ॻाल्हायो? करे सघां, मुंहिंजो मुड़ुसु हर किसी इहा किरियल हरकत नथो करे सघे। बस बस, पंहिंजो घर बर्बाद कयई, न मुड़ुस जी लॼ रखी, अधे करीम जी इज़त जो बि ख़्यालु न आई। हाणे वेठी रहे सॼी ज़िंदगी हिन घर में। तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो। मां छो तुंहिंजो फिक्र कयां? मूंखे ज़किया जो फिक्र आहे, तुंहिंजो न। तुंहिंजे करतूतनि जे करे त वेचारी खे इहा सज़ा मिली रही आहे, पर इहो यादि रखजांइ त ज़किया जे मथां हमिलो थियो आहे त सुभाणे तुंहिंजे मथां बि हमिलो थी सघे थो। ऐं हा, घर खां ॿाहिरि निकिरण महिल पंहिंजूं इहे अखियूं खुलियूं रखजांइ। अमी छा थियो आहे? पुट, ज़किया जे मथां हमिलो थियो आहे। उनखे 2 गोलियूं लॻियूं आहिनि। शुक्र करे हीअ जो ही बची वई। अमी, तव्हां ईअं कयो आहे आपदा सां गॾु जल्दी हॉस्पिटल वञो। जेकॾहिं ज़किया खे कुझु थी पियो त? पुट, ख़ैर घुर, घबराए न। ज़किया खे कुझु कोन थींदो। अदो करीम ऐं आसिफ विया आहिनि होॾे। कमाल है। दिल में तुम आशिर, तोखे ख़बर आहे त मां तोसां केतिरी मोहबत कंदी आहियां, ऐं तुंहिंजी मोहबत जे करे ई मां पंहिंजे पहिरें मुड़ुस खां तलाक वरिती आहे। मां मञा थो सलमा, तो मुंहिंजी ख़ातिर तमामु वॾो फ़ैसिलो कयो आहे, पर आशिर, पर छा? मुंहिंजी इद्दत जा ॾींहं पूरा थियण वारा आहिनि। मां चाहियां थी पाण में हिननि जी शादी थी वञे। सलमा, मां शादी लाइ तयारु आहियां, पर अमी ऐं मामा पाण में हिननि जी शादी लाइ तयारु न थींदा। पर छो कोन थींदा? छो त पंहिंजी शादीअ जे विच में ज़किया वॾी दीवार आहे। आशिर, जेकॾहिं तोखे मूंसां मोहबत आहे ऐं तूं चाहीं थो त पाण में हिननि जी शादी थिए, त
त पोइ तोखे इहा दीवार हटाइणी पवंदी, उहो बि अॼु। अॼु? हाँ अॼु, अॼु ही ज़किया यूनिवर्सिटी मां ज़िंदा वापसि न अचे। डॉक्टर साहब, प्लीज डॉक्टर साहब, तव्हां ज़किया जो ख्याल रखिजो, मां हींअर ई तो पहुचां। ए मुंहिंजा परवरदिगार, तू वाना न करब वेझड़ो आहीं, तू बारी आहीं मुंहिंजा मौला। ज़किया त मासूम आहे ऐं मासूमनि जो तू आहीं मुंहिंजा अल्लाह साईं। हुन ते पंहिंजो रहम फरमाइजांइ पंहिंजे महबूब जे सदके। ज़किया साहबा खे नई ज़िंदगी ॾे मुंहिंजा अल्लाह साईं। रहम कर मुझा मौला, तू करीम आहीं, तू रहम कर। मन या न मन, यही हकीकत आहे। ज़किया जे मथां हमलो तुंहिंजे मुड़ुस करायो आहे। मुंहिंजो मुड़ुस हमलो कराया त मूं ते कराया? तोखे ॾेखारण लाइ त ॾिस, तोखे बि क़तल कराए सघां थो। मां हरगिज़ यकीन नथी